हुकूमत पारां पार्लियामेंट जो गडियल इजलास जुमे ते घुराइण जो इम्कान। ज़रीन मौज वज़ीर आज़म पार्लियामेंट जो गडियल इजलास घुराइण लाइ एडवाइस सदर ॾांहुं मोकिले छॾी। पार्लियामानी ज़रीन मौज पार्लियामेंट जे गडियल इजलास में मुख़्तलिफ़ क़ानून मंज़ूर कया वेंदा। इहे क़ानून ॿिन्ही ऐवाननि मां मंज़ूर न थियण सबबि गडियल इजलास मां मंज़ूर कराया वेंदा। हुकूमत क़ौमी असेंबली जे मेंबरनि ऐं सेनेटरनि खे इस्लामाबाद में ई रहण ऐं गडियल इजलास जे मौक़े ते ऐवान में हाज़िरी यकीनी बणाइण जी हिदायत कई। यूक्रेन मसइले ते अमरीकी सदर चीनी सदर खे मदद जी अपील करे छॾी। वॉशिंगटन में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डोनाल्ड ट्रम्प चयो त चीनी सदर खां यूक्रेन मसइलो हल करण में मदद घुरी आहे। प्यूटन खे यूक्रेन मसइले ते ॻाल्हियुनि जी मेज़ ते अचणु घुर्जे। जेकॾहिं ईअं न थियो त रूस ते पाबंदियूं लॻाई वेंदियूं। अमरीकी सदर मूजिबि यूरोपी यूनियन खे यूक्रेन लाइ वधीक ख़र्च करणु घुर्जनि। चीन ते 1 फरवरी खां 10% टैरिफ लागू करण जो सोचियो आहे। ट्रम्प $500 अरब जे स्टार गेट AI प्रोजेक्ट जो ऐलान कयो। चयाईं उन सां 1 लख नौकरियूं पैदा थींदियूं। ट्रम्प पारां टिकटॉक ख़रीद करण जे अज़्म जो इज़हार। अमरीकी परॾेही वज़ीर ऐं भारत ऑस्ट्रेलिया जे जापान जी हम मनसबनि सां मुलाक़ात। चइनी मुल्कनि खे चीन ख़िलाफ़ इतिहाद सम्झियो वञे थो। अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो चयो त चीन सभ खां ख़तरनाक दुश्मन आहे। मार्को रूबियो जे उहिदो संभालण ते अमरीकी परॾेही वज़ीर इस्तीफ़ा ॾेई छॾी। ट्रम्प इंतिज़ामिया सॼी दुनिया में मुक़रर अमरीकी सफ़ीरनि खां बि इस्तीफ़ाऊं घुरियूं आहिनि। हमास जा हमला रोकण में नाकामी ते इसराइली आर्मी चीफ इस्तीफ़ा ॾेई छॾी। परॾेही मीडिया रिपोर्टनि मूजिबि इसराइली आर्मी चीफ ऑफ स्टाफ लेफ्टिनेंट जनरल हेज़री हालेवी जो चवणु आहे त हू हमास पारां 7 अक्टूबर 2023 ते थियल हमले खे रोकण में नाकामी ते 6 मार्च ते इस्तीफ़ा ॾींदो। इसराइली फ़ौज तरफ़ां जारी कयल ख़त में हालेवी इसराइल जे वज़ीर आज़म में बचाव वारे वज़ीर खे मुख़ातिब थींदे चयो त 7 अक्टूबर जी नाकामी जी ज़िम्मेवारी इसराइली दिफ़ाई क़ुवतुनि जी ज़िम्मेवारी आहे। मां 6 मार्च 2025 ते पंहिंजो मुद्दो ख़तमु करणु चाहियां थो। सॼे मुल्क में थधि जो सिलसिलो जारी। मथांहनि इलाइक़नि में बर्फ़बारी। मवासिलाती रस्ता बंदि। अपर ख़ैबर पख्तूनख्वा गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद कश्मीर में बरसात बर्फ़बारी। नीलम वादी जा इलाइक़ा सफ़ेद चादर में ढकिजी विया। जागरान वादी लीपा पीर चिन्यासी में बि बर्फ़बारी। सखर में पारो 9, लाहौर में 10 ऐं कराची में 12 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड। मौसमियात खाते मूजिबि मुल्क में 52% मामूल खां घटि बरसातूं पयूं। घटि बरसातुनि सबबि सूखड़ी जो ख़दशो पैदा थी वियो। IMF जो वफ़द फरवरी में पाकिस्तान ईंदो। मुआहिदे तहत पाकिस्तान खे $1 अरब कर्ज़ मिलंदो। कर्ज़ जी रक़म 6 खां 7% व्याज जी शरह ते मिलंदी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो परॾेही ख़ाबू इदारे खे इंटरव्यू। संदसि चवणु आहे त मईशत जी कमज़ोरियुनि खे ख़तमु करण जो इहो ई वक़्तु आहे। पाकिस्तान विच ओभर जे 2 बैंकुनि सां मुआहिदे लाइ तयारु आहे। नूरियाबाद वेझो मुसाफ़िर कोच ऐं ट्रालर में टक्कर। हिकु ॼणो फ़ौत, 10 खां वधीक ज़ख़्मी। मोटरवे ते हादसे जे नतीजे में कोच ड्राइवर मुश्ताक हुसैन शाह मौक़े ते फ़ौत थी वियो। 10 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में सिद्दीक़, मुस्मात इरम, अली रज़ा, गुलवली, हनी, रज़ा मोहम्मद, शेर मोहम्मद, बिल्किस, समीना बीबी ऐं ताज बीबी शामिल। ज़ख़्मियुनि मां 4 ॼणनि जी हालत ॻणती जोगी हुजण करे हैदराबाद सिविल अस्पताल मुंतक़िल। लाड़कानी शहर भरिसां इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार कार जे टक्कर में फ़ौरियत फ़ौत। हादसे में मोटरसाइकिल सवार नौजवान वकार अली उमरानी सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में ट्रॉमा सेंटर पहुचायो वियो, जिते हुन दम ॾिनो। ऐं कश्मीर पुलिस जी बख्शापुर वेझो कार्रवाई। मुग़वी बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस मूजिबि RD 109 थाणे जी हद में कार्रवाई करे 20 ॾींहं अॻु थंगवाणी लाड़े वटां अगवा थी वियल पीरसन मौज अली नंदवाणीअ खे बाज़ियाब करायो वियो।